भोतार के वहम थी पियो आ त असां उनखे माराइण जे पोयां। शेरल भोतार जो शक वाजिब आहे। हू असां मां पहिरियां में धोखो खाई चुको आ। मूंखां ग़लती थी वई। मां भोतार के पूरो करे छॾियां। न रहे आबास न वजे आबासरी। हाणे थोड़ी होशियारी कजांइ। भोतार जी नज़रूं तो में थई। सुभाणे ईअं न चइजांइ दादा शेरल मूंखे तो को आहे छॾियो। ओ अदा आखिर न भोतार जो मुंह मथां छक छो आहे? उस्ताद अॼु त सफ़ा गज़ब थी वियो। गज़ब थी वियो? छा मां गुज़ारियो सा? न अहिड़ा भाग किथे मुंहिंजा जो बाबा गुज़ारे वञे। पोइ पकदा मां मोकिलाए वई। न उस्ताद, न फुफी मोइया न बाबा, चाची खटी ऐं मिठी, ही ॻोठ हमेशह लाइ छॾियूं वञनि थियूं पियूं। मिठी वञे पई? न मूं त सची दिलि सां तोबा करे छॾी। ॾुखनि ते हुजां या बुखनि ते हुजां, पंहिंजी ज़िंदगी सब्र ऐं शुक्र सां गुज़ारींदसि। अदी जेकॾहिं मुंहिंजे तरफ़ां का दिलि आज़ारी थी हुजे न त भेण मूंखे माफ़ करे छॾिजांइ। मूं माफ़ कयो अदी, तूं बि मुंहिंजी हर ग़लती ऐं ख़ता माफ़ करे छॾिजांइ। जेकॾहिं तव्हांखे पछताव थियो आहे ऐं दिलि मोकीनो तव्हां कढियो आहे त मानी कुनी बि हिकिड़ी जो गॾु हुजे। ॿ कुनियूं न हुजनि। जेको बि हूंदो गॾु खाईंदासीं। सच्चा या कूड़ यकीन कीअं कयां? किरड़ पाण पिॾण में आहे। इहो 3 लख तव्हांखे किथां आणे ॾींदो? खणी त अलाए किथां ईंदो, इहा असांखे ख़बर न आहे। बाक़ी 3 लखनि जी पक ॾिनी अथई। जेकॾहिं न तव्हांखे 3 लख मिलनि था त उन में अधु मुंहिंजो हूंदो। तुंहिंजो असांखां लेणी थो छा जो अधु तोखे ॾियूं? पाण पिया दिल पंध में आयूं आ कहेगा देते हो। पाण पिया दिल पंध में आयूं आ कहेगा देते और इल्ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते।